सैलानी घणो आहे। हाँ सूमरन जे 1290 जे ॾहाके में नसरपुर खां ओरियां ॼाम हाले जी नंढड़ी रियासत हुई। ॼाम हाल सूमरन खे तख़्त वठण में समन वॾी टेक कई। समन ई इनखे इन्हनि जायुनि ते पुॼायो। समा पाण काश्तकार हुआ ऐं हिननि खे टेक ॾेई आई अरबनि खे कढी सूमरन खे तख़्त नशीब कयो। पर राजाई जे लिहाज़ खां सियासी नुक़्ते नज़र खां उन्हनि घिराणनि जेके वॾा घिराणा आहिनि उन्हनि मां शादी करे ऐं उन्हनि खे पंहिंजो संगीणो करणु हिकु तारीख़ जो निहायत अहम उसूल आहे। हिन ॼाम हाले जी धीअ, हाणे मूंखे इहो यादि कोन्हे त नंगर आहे या भूंगर आहे या तोदो कारो आहे, इन्हनि मां को हिकिड़ो आहे जंहिं ॼाम हाले जी धीअ बाघी सां शादी कई। अॻिते हली जॾहिं हीअ उते कोट में वई त उते हिन सां राणियुनि जो सलूक न कयो वियो पर बानीअ जो सलूक कयो वियो। हुन सां ॾाढी नीच नमूने सां हुन सां पेश ईंदा हुआ। हुन हिकु ॾींहुं पंहिंजे पीउ खे न्यापो मोकिलियो त बाबा मुंहिंजी मानी तो वटि खुटी आहे जो तो मूंखे अहिड़ी जाइ ते परणाए ॾिनो जिते आऊं हिकिड़ी नौकरियाणी खां बि घटि हैसियत रखां थी। हिते सूमरनि जा घाट ऊचा आहिनि ऐं असीं रैयत जे हैसियत में बि निहायत किरियल हीच ऐं नीच आहियूं। उहो न्यापो जॾहिं अची पहुतो उन वक़्त में ॼाम हालो मौजूदु कोन हो। उनखे हुआ 7 पुट। उन्हनि मां जेको वॾो जूणो उहो हुआसि। इहो न्यापो अची मिलियो जूणे खे। जूणे पंहिंजे भाइरनि खे सॾु कयो, वझ वठी ऐन विघ कोट ते उन वक़्तु हमिलो कयो जॾहिं सूमरा शिकार ते विया हुआ। पोइ उते वॾो कोस करे बाघीअ खे खणी आया। जॾहिं बाघी वापसि हाला ऐं नसरपुर जे विच में इहो इलाइक़ो थिए थो, पाण उन शहर जे नाले जी अञा निशानदही या खोजना करण वारो टंडियल ज़िले जो तारीख़दान आहे फतेह मोहम्मद नाले। मुंहिंजे अंदाज़े में त जेको याम जो टंडो इहा जाइ तंहिंमें शक न आहे ऐं उनजे नाले पुठियां याम नालो रखियो इहो ई शहर। उन वक़्त में इहो ॻोठ जी शिकिल पियो। जॾहिं सूमरनि खे ख़बर पई त पोयां ही वयल विहामी वियो त हू उतां तकिड़ा मोटी आया। पोइ ऐलान कयूं त जेको समूह जित नज़र अचे उनखे घाणे में पीड़े उनजो रत कढी ऐं टिभा भरिया वञनि। जंहिं ते हिकिड़े रड़ कई। ईअं आम घाणा कुपी विया, हर हंधि समा पीड़जण लॻा, पर हिकिड़े रड़ कई। ॼाम हाले जो पुटु जेको ॼाम हिंगोरो हो उहो एॾो ताक़तवर हो, हुनखे एॾो घमंड ऐं गुरूर तकबर हो जो हू पटको ॿधंदो हो पर पंहिंजो पटके जो पुछ जेको पुछड़ जेके पाण तुरो पोयूं छा हुनखे छा चवंदा आहिनि तुरो त मथे थियो पर हुनजे वरी हेठि उहो हेठि ज़मीन ते छॾे ॾींदो त मुंहिंजे हिन तुरे खे पेर लाहिण वारो हथु लाहिण वारो मां अञा बचो ॼणियो।
बिन ई घणो ताक़तवर ई वॾो हिकिड़ो जाबिर नमूने जो माण्हू उते घाणे में पीड़जंदड़ माण्हूअ उनखे हकल कई त वर हिंगोरल पूछड़ यारा अॼु घुरिजी हित सूमरन मारे सम कुनरन भरिया रत। जॾहिं इहा ख़बर हिंगोरे खे पई त हिंगोरे पंहिंजे भाइरनि खे वठी ऐं वञी विगयकोट ते हमिलो कयो, विच में सालसी पिया जिन्हनि जो ठाह करे ऐं किसे खे दरगुज़र कयो, न त इहा खाना जंगी वधी वड़ती वञे हा। त उन जे औलाद मां हू रंग जो हिकिड़ो सफ़ा सफ़ेद हो ऐं माना ईअं पाण त कणक रंगायूं पर हू कुझु असांखां वधीक ॻोरो, हुनखे धौरो ॾींदा हुआ, धौरे जी माना आहे ॻोरो। उन जे औलाद पोइ इते जॾहिं वरी समन जी हुकूमत आई त उन जे औलाद इते माड़ियूं ठाहियूं। हाणे इहा तक़रीबन 1400 ईस्वी सन जी ॻाल्हि आहे। पोइ हिते माड़ियूं ठाहियूं, उन औलाद हिते पंहिंजो तेरो दमायो, हिते हुकूमत हिन ॾिनी, हाकिमियत मुक़ररु कई। पर हुआ समन जा मां त पाण बि समा हुआ सैयद त कोन न न जो अञा ॼाम हाले जा पर जेहो जूणू जखरो होथी हिंगोरो पली पाणी न पिए ॾमरियो ॾेरो उत दमायाऊं देरो जित बाघीअ लधो मेहणो। इहो भाई भाई वरी विसरी वियो, हाणे वरी झट में आहे। बाघीअ खे जॾहिं मेहणा मिलिया त हीअ हितां उथी जॾहिं उते विया त माना बाघी सॾ थी करे, पोइ बाघीअ जे सॾ ते वञनि था त जेहो जूणू जखरो होथी हिंगोरो पली पाणी न पिए ॾमरियो ॾेरो उत दमायाऊं देरो जिते बाघी हलंदो विया। पोइ ही उते विया ऐं पंहिंजी भेण खे खणी। इहे तारीख़ जा उलट पुलट आहिनि। हालांकि मुंहिंजो इहो मौज़ू कोन्हे पर तारीख़ अचे थी साम्हूं त वरी कुझु विसरियो वञनि, कुझु यादि बि हो। सौदा धौरा एतिरा पुराणा आहिनि।